यूहन्ना अध्याय 3। निकोदेमस ऐं यीशु। फरीसिन में निकोदेमस नाले जो हिकु माण्हू हुयो, जेको यहूदी महासभा जो हिकु मुख्य भाती हो। उहो हिकु राति जे वक़्तु यीशुअ सां मिलण जे लाइ आयो ऐं हुन खे चयईंसि, हे गुरु, असांखे ख़बर आहे कि तूं परमेश्वर जे तरफ़ां गुरु थी करे आयो आहीं, छोकी त जेके चिन्ह चमत्कार तूं करे रहियो आहीं, जेकॾहिं परमेश्वर कंहिं माण्हूअ सां गॾु न हुजे त उहो कॾहिं अहिड़ा चिन्ह चमत्कार न करे सघंदो आहे। इन ते यीशुअ उनखे चयईंसि, मां तोखे सच सच थो चवां कि जेसि ताईं कोई माण्हू नओं जनम नथो वठे, तेसि ताईं उहो परमेश्वर जो राज्य न ॾिसी सघंदो आहे। इहो ॿुधी निकोदेमस यीशुअ खां पुछईंसि, पर अगरि कोई माण्हू ॿुढो थी वियो हुजे त उहो कीअं वापसि जनम वठी सघंदो आहे? इहो कीअं मुमकिन थी सघंदो आहे कि माण्हू ॿीहर पंहिंजी माता जे पेट में वञी करे वरी जनम वठे? यीशुअ उनखे जवाबु ॾिनईंसि, मां तोखे सच सच थो चवां, जेसि ताईं कोई माण्हू पाणी ऐं आत्मा खां जनम नथो वठे, तेसि ताईं उहो परमेश्वर जे राज्य में दाख़िल न थी सघंदो। छोकी शरीर जे द्वारा शरीर ई पैदा थींदो आहे ऐं आत्मा जे द्वारा आत्मा। ऐं तूं हिन ॻाल्हि ते ताजुब न कर कि मां तोखे इहो चयो कि तोखे नओं जनम वठणु ज़रूरी आहे। हवा जिते चाहींदी आहे उन तरफ़ वेंदी आहे ऐं तूं हवा जी आवाज़ खे ॿुधी सघंदो आहीं, पर इहो नथो ॿुधाए सघीं कि उहा किथां खां थी अचे ऐं किथे वेंदी। पवित्र आत्मा जे द्वारा पैदा थियल माण्हू बि उहो ई आहे। निकोदेमस यीशुअ खे चयईंसि, इहो सभु कीअं थी सघंदो आहे? यीशुअ उनखे जवाबु ॾिनईंसि, तूं त इज़राइलिन जो गुरु आहीं, त बि इन ॻाल्हियुनि खे नथो सम्झी? मां तोखे सच सच थो चवां कि असां उहो ई था चऊं जेको असांखे ख़बर आहे, छोकी असां पाण ॾिठो आहे, पर तव्हां मां कोई बि असांजी ॻाल्हियुनि ते विश्वास नथो करे। सो जॾहिं मां तोखे उहे ॻाल्हियूं चयूं जेके इन धरतीअ जूं आहिनि ऐं उन ते तूं विश्वास नथो करीं, त पोइ भला मां तोखे स्वर्ग जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि त उन ते तूं कीअं विश्वास कंदे? कोई बि कॾहिं मथे स्वर्ग में न वियो आहे, सिर्फ़ु हिकु जेको उतां लथो आहे, याने माण्हूअ जो पुटु। जीअं मूसा भविष्यवक्ता इज़राइली माण्हुनि खे बचाइण जे लाइ जंगल में पीतल जे नांग खे मथे चढ़ायो वई, उअं ई इहो ज़रूरी आहे कि माण्हूअ जे पुट खे बि मथे क्रूस ते चढ़ायो वञे, ताकि जेको बि हुन जे मथां विश्वास करे उहो अनंत जीवन पाए। यीशु सॼे जगत जो उद्धार करता, छोके परमेश्वर जगत सां अहिड़ो प्रेम कयईं कि हुन पंहिंजे इकलौते पुट खे बलिदान कयईं, ताकि जेको बि हुन ते विश्वास करे उहो नाश न थिए पर अनंत जीवन खे पाए। परमेश्वर पंहिंजे पुट खे जगत में इन करे न मोकिलियईं कि जगत जे मथां सजा जो हुकुम ॾे, पर इन जे करे मोकिलियईं ताकि जगत हुन जे द्वारा पापनि मां उद्धार पाए। सो जेको बि हुन ते विश्वास करे थो हुन खे सजा न मिलंदी, पर जेको हुन ते विश्वास नथो करे उहो ॾोही करार कयो वियो आहे, छोके उहो परमेश्वर जे इकलौते पुट जे नाले जे मथां विश्वास नथो करे। उहो ॾोही करार कयो वियो आहे। इन जो कारण इहो आहे कि ज्योति जगत में आई आहे, पर माण्हुनि ज्योतिअ खां वधीक अंधकार सां प्यार कयो आहे, छोके उन्हनि जा कम किना आहिनि। जेको बि बुराई करण वारो आहे उहो ज्योतिअ खां नफ़रत कंदो आहे ऐं उन जे वेझो न ईंदो आहे, छोके किथे ईअं न थिए कि ज्योतिअ जे वेझो अचण सां उन जा किना कम प्रगट थी वञनि। पर जेको बि उहे कम थो करे जेके परमेश्वर जे अनुसार सही आहिनि, त उहो ज्योतिअ जे वेझो ईंदो, ताकि इन कमनि जे द्वारा ॿिया माण्हू ॾिसी सघनि कि इहे कम परमेश्वर जी मर्ज़ीअ जे मुताबिक़ कया विया आहिनि। यीशु ऐं यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो। इन खां पोइ यीशु ऐं संदसि जा चेला यहूदा जे क्षेत्रनि में आया, जिते यीशु उन्हनि सां गॾु कुझु वक़्तु रहियो ऐं माण्हुनि खे बपतिस्मा ॾियणु लॻो। यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो बि शालेम नगर जे वेझो एनोन नाले जे गामड़े में बपतिस्मा ॾेई रहियो हो, छोके हुते ॾाढो पाणी हुयो ऐं माण्हू अची करे यूहन्ना खां बपतिस्मा वठण लॻा। इहो सभु कुझु यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे खे जेल में विझे वञण खां पहिरियों थियो। उते यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जे चेलनि जो कंहिं यहूदी माण्हुनि खां शुद्धीकरण जे बारे में बहस थियो। उहे यूहन्ना वटि अची करे संदसि खे चवण लॻा, हे गुरु, ॾिस, जेको यरदन नदीअ जे उन पार तोसां गॾु हो, जंहिंजे बारे में तूं गवाही ॾिनी हुई,
उहो बपतिस्मा ॾेई रहियो आहे ऐं सभु माण्हू हुन खां बपतिस्मा वठण जे लाइ वञी रहिया आहिनि। इन ते यूहन्ना उन्हनि खे जवाबु ॾिनई, जेसिताईं माण्हूअ खे स्वर्ग जे तरफ़ां न ॾिनो वञे तेसिताईं उहो कुझु बि हासिल न करे सघंदो आहे। तव्हां त पाण ई इन ॻाल्हि जा गवाह आहियो कि मां तव्हांखे चयो हो कि मां मसीह कोन आहियां, पर मां त मसीह जे अचण खां पहिरियों माण्हुनि खे हुन जे लाइ तयारु करण जे लाइ मोकिलियो वियो आहियां। दूल्हो त उहो ई आहे जंहिंजी दुल्हन आहे। दूल्हे जो दोस्त जेको दूल्हे जो इंतज़ारु करे रहियो आहे, हुन जे अचण जे बारे में ॿुधी ॾाढो आनंदित थींदो आहे ऐं मां हुन दोस्त वांगुरु ई आहियां। हाणे मुंहिंजो आनंद पूरो थी वियो आहे। इहो ज़रूरी आहे कि यीशु वधे ऐं मां घटिजां। परमेश्वर जो पुटु जेको स्वर्ग मां आयो आहे उहो सभिनीनि खां महान आहे ऐं जेको इन संसार जो आहे उहो इन संसार खां ई जुड़ियल आहे ऐं इतां जूं ई ॻाल्हियूं करे थो। जेको स्वर्ग मां आयो आहे उहो महान आहे। हुन जेको कुझु ॾिठो ऐं ॿुधो अथई उन जे बारे में ई गवाही थो ॾे, पर केर बि हुन जी गवाहीअ खे स्वीकार नथो करे। जेको बि यीशुअ जी गवाहीअ खे स्वीकार थो करे उहो इन ॻाल्हि खे थो स्वीकार करे कि परमेश्वर जे बारे में जेको हुन चयो आहे उहो सच आहे। जंहिंखे परमेश्वर मोकिलियो आहे उहो ई परमेश्वर जूं ॻाल्हियूं ॿुधाए सघंदो आहे, छोकी परमेश्वर हुन खे पंहिंजी आत्मा भरपूरीअ सां ॾिनी अथईंसि। पिता परमेश्वर पुट सां एतिरो प्रेम कंदो आहे कि सभु कुझु हुन जे हथ में सौंपे छॾियो अथईंसि। जेको बि पुट ते विश्वास करे थो उहो परमेश्वर सां गॾु अनंत जीवन पाईंदो, पर जेको पुट खे ठुकराए थो उहो परमेश्वर सां गॾु अनंत जीवन न पाईंदो, पर परमेश्वर जो क्रोध हुन जे मथां हमेशह रहंदो।